दरगाह झंगल शाह। झंगल शाह जी दरगाह दादू शहर में मार्केट रोड लॻ काज़िन वारी मस्जिद जे पोयां राय बाज़ार ॾांहुं वेंदड़ घिटी में मौजूदु आहे। झंगल शाह दादू शाह अवल जो सौट चयो वञे थो। झंगल शाह जी मौजूदा दरगाह नई जोड़ायल आहे, पर पुराणा सिलसिला बि नज़र अचनि था। दादू शहर में ही वाहिद दरगाह आहे जंहिं ते हर माह मेलो लॻे थो, जंहिं में मुशाइरो बि थींदो आहे। अल्लाह नवाज़ रुकणाई पंहिंजी हयाती में हिते महफ़िलूं मचाईंदो हो। दादू जा शाइर ऐं रागी गॾु थी राग जी महफ़िल कंदा आहिनि। हिन वक़्तु उस्ताद बुखारी जो न्याणो सैयद हिदायत हुसैन शाह लखयारी उन दरगाह जो सजादा नशीन आहे। दरगाह गार्डन टीरनि जी छत सां ॿधल आहे। मथे गुंबज़ गोल ॻच खे हवा लाइ दरियूं ॾिनल आहिनि। अंदरि झंगल शाह जी क़बर खां सवाइ संदसि किन पोयरनि जूं क़बरूं बि मौजूदु आहिनि।